सभी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं प्रोग्राम सां सहकार में मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो। सो व्यूअर्स हिन सहकार सां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। असां डिस्कस कयूं पिया डायमंड थेरेपी ते, कॉलेजन प्रोड्यूस कीअं कजे स्किन ते। सो एक्सपर्ट असां वटि मौजूदु आहे ज़ारा शेख। सो वधीक ज़ारा सां असां डिस्कस कंदासीं। जी ज़ारा, असां इंस्ट्रूमेंट्स जे बारे में ॿुधायो पिए त हिननि खे ही जेके नंढा सा बॉल्स ॾिसो पिया, हा हा, ही इन्हनि जा जेके हूंदा आहिनि जीअं छाणी टाइप, मतिलबु सम्झो त ही तव्हांजी जेका बि डस्ट स्किन में आहे, जेको तव्हांजी स्किन में जेके बि यू कैन से जर्म्स आहिनि उहे सभु सक करे वेंदो आहे। इनखे हिकिड़ो एज़ ए सकर असां यूज़ कंदा आहियूं, जेके असां पंहिंजे इंस्ट्रूमेंट जे मथां लाइक दैट हीअं रखंदा आहियूं। ऐं आफ्टर दैट असां पंहिंजो जेको डायमंड जो इंस्ट्रूमेंट आहे दैन उहो ठीकु, आफ्टर दैट असां स्किन ते कंदा आहियूं। पोइ असांजी स्किन मां गुम थी वियो हिकिड़ो, ऐं खणी आई हुई ख़राबु थियल, राइट। त जॾहिं ही सकिंग प्रोसेस खणंदो आहे मशीन सां गॾु, उन सां असांजी जेकी बि डेड लेयर्स या असांजा जरासीम वग़ैरह जेके आहिनि उहे ही आराम सां सक करे वेंदो आहे। ऐं पोइ जॾहिं असां हिन इंस्ट्रूमेंट खे ही जेको सकिंग पैड कढंदा आहियूं त ही तव्हांजो बिल्कुलु ब्लैक थियो पियो हूंदो आहे। तव्हांजी स्किन मां एतिरे हद ताईं ही मतिलबु जर्म्स ऐं तव्हांजी डस्ट वग़ैरह उहा बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे। सो मक़सदु चवण जो इहो त ही बि तमामु सुठो प्रोसेस आहे तव्हांजी स्किन खे प्रॉपर तरीक़े सां साफ़ ऐं क्लीन करण जे लाइ। ॾिसो फेशियल्स त मोस्टली तव्हां करायो था, फेशियल्स तव्हां घर में बि कयो पिया, पर उहो ग़लति आहे। जॾहिं तव्हां सिखियल आहियो कंहिं शइ खे, तव्हांखे पूरो प्रोसेस, असां इहो बि सेगमेंट रखंदासीं त फेशियल्स कहिड़े तरीक़े सां कयो वेंदो आहे ऐं फेशियल्स प्रॉपर तरीक़े सां अगरि कयूं था त उन जा रिज़ल्ट छा आहिनि, ऐं अगरि असां ग़लति हथ फेरायूं था त उन्हनि जा ग़लति इम्प्रेशन्स पवनि था। मोस्टली असां वटि छोकिरियूं जेके अचनि थियूं, एकनी छाजे लाइ खणी अचनि थियूं, छो थी एकनी थी वञे एॾी, छाजे लाइ? तव्हांजा हैंड्स जेके आहिनि उन्हनि खे अगरि असां थोरो बि मतिलबु रगड़ींदासीं त हू गरम थी वेंदा आहिनि। त जॾहिं असांजी बॉडी बि गरम आहे, असां जॾहिं मसाज करियूं पिया पंहिंजो ई पंहिंजो पाण खे, त ऑफकोर्स एकनी त एक्टिव थियणी आहे। त कोशिशि करियो पंहिंजो पाण खे पाण फेशियल्स या क्लिनजिंग घर में न कयो, राइट। तव्हां ॿिए कंहिं माण्हू खां करायो, छो जो ॿियो को माण्हू, ॿियो जो हथु जेको आहे उहो तव्हांजी स्किन खे ख़राबु न कंदो। ऐं उन माण्हू खां करायो जंहिंखे जेके मूवमेंट्स या मोशन्स ख़बर हुजनि। असां घर में सभु ॼणा, सभु माण्हू असां ब्यूटिशियन्स थी पाण खे ई क्लिनजिंग करूं था, पाण खे ई क्लीन अप कयूं था, या असां वटि हर माण्हू मल्टी टैलेंटेड थी वियो आहे न, उनखे हर सभु कुझु थो अचे, उनखे ॻाइण बि अचे थो, उनखे लिखण बि अचे थो, उनखे ॻाल्हाइण बि अचे थो, उनखे पढ़ण बि अचे थो, उनखे घर जा कम बि अचनि था, ॿाहिरि जा कम बि अचनि था, सभु कुझु अचे थो, सुठी ॻाल्हि आहे। हा, बहितर ॻाल्हि आहे। पर कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके अव्हां ख़ुदि नथा करे सघो या प्रॉपर तरीक़े सां कोन था करे सघो। बिल्कुलु नथा करे सघो, छो जो इन्हनि जे लाइ हिकिड़ो प्रॉपर ॼाण हुजणु ज़रूरी आहे। ऐं ॾिसो ही इंस्ट्रूमेंट्स आहिनि, ऐं तव्हांखे ख़बर ही इंस्ट्रूमेंट तव्हां अगरि हिननि जो ग़लति यूज़ करियो पिया, तव्हांखे हिन जो वे ख़बर न आहे तव्हांखे, त तव्हां ऑफकोर्स स्किन खे डैमेज कंदा। जी बिल्कुलु बिल्कुलु। हिन में हल्का हल्का सा जेके डायमंड्स आहिनि उन्हनि जो प्रॉपर तरीक़े सां असां हिन जो यूज़ेज न कंदासीं त ऑफकोर्स तव्हांजी स्किन जेका ख़राबु थींदी। ऐं ख़राबु थियण सां गॾोगॾु तव्हांजी स्किन जेका तव्हां सुठो करणु चाहियो पिए ऐं पोइ उहा ख़राबु थी वई। त हिननि शयुनि जे लाइ जेके बि असां अॼु डिस्कशन कयूं आहिनि जिन जिन शयुनि ते बि, त उन जे लाइ तव्हांखे प्रॉपर हिकिड़ी ॼाण हुजणु घुरिजे, देन तव्हां हिननि शयुनि खे प्रॉपर तरीक़े सां, हिन सां तव्हांजा अगरि स्किन में वाइट हेड्स आहिनि, ब्लैक हेड्स आहिनि, उहे बि प्रॉपर तरीक़े सां असांजो ही जेके इंस्ट्रूमेंट्स आहिनि उहे कढी छॾींदा आहिनि। ओके, उन खां अलावा तव्हांजी स्किन खे बिल्कुलु फाइन एंड ग्लो करण जे लाइ ही इंस्ट्रूमेंट आहे जेको असां तव्हांजी स्किन खे प्रॉपर तरीक़े सां लॻाईंदा आहियूं। लास्ट में असांजो जेको ही इंस्ट्रूमेंट आहे ही तव्हांजी स्किन खे ग्लो ॾेई छॾींदो आहे, छो जो हुन डेड लेयर त हटाए छॾी आहे। ऐं डेड लेयर हटाइण जे लाइ असां ज़्यादातर पंहिंजी स्किन खे
एक्सफोलिएट कंदा आहियूं, स्क्रबिंग कंदा आहियूं घर में बि ज़्यादातर। त जिनखे एक्नी, जीअं असां पहिरीं डिस्कस कयो थोरो एक्नी जे बारे में, त जिन बि कस्टमर्स खे या जिन बि लेडीज़ खे एक्नी आहे त अवॉइड कयो स्क्रबिंग खां, स्क्रब न करायो। ॿी ॻाल्हि, जेके असां वटि सीरम्स अचनि था, कुझु सीरम्स अहिड़ा अचनि था जिन में परफ्यूम एड आहे ज़ारा, ऐं उहे स्किन खे इरिटेट कनि था, त उन सां वधीक इहो प्रॉब्लम थिए थो। सो स्किन ते जेको सीरम सूट करे उनखे यूज़ करणु खपे। मां सम्झां थी त जेका न्यू शइ हूंदी आहे डायरेक्ट फेस ते अप्लाई न कजे, तव्हां उनखे टेस्ट कयो पहिरीं त छा तव्हांजी स्किन ते उहा सूट कंदी, त उन सां बि स्किन प्रॉब्लम्स वधनि था। ऐं सिंपली तव्हां घर में जेकॾहिं किचन में आहियो ऐं कमकार करे वरी तव्हां आया आहियो, हाणे तव्हां सम्झो पिया त हाणे मां फ्री आहियां, मूंखे ब्लीच अप्लाई करणी आहे, फेशियल करिणो आहे, या वरी उहो प्रोसेस करे तव्हां डायरेक्ट किचन में पिया वञो, त इहो बि स्किन खे जेको आहे न असांजा मसाम खुली वञनि था न, त उन्हनि खे कुझु टाइम जे लाइ छॾिणो पवंदो आहे। तव्हां छॾींदा, अच्छा ज़्यादातर असां जीअं वैक्सिंग कयूं था त उन में असां वैक्सिंग जे अमल खां पोइ छा करियूं था त असां मास्क वग़ैरह कोड़ो प्रोटेक्शन जे लाइ यूज़ नथा कयूं। तव्हां इहो ॾिठो पवंदो त आफ्टर वैक्सिंग को मास्क का अहिड़ी शइ यूज़ कोन थी कई वञे। त कोशिशि कंदा कयो, अगरि तव्हां घर में पंहिंजो पाण खे वैक्सिंग वग़ैरह कयो पिया त मास्क ज़रूरु अप्लाई कयो। को बि तव्हांजे घर में मास्क पियल आहे, उनजी एप्लीकेशन सां 15 टू 20 टू 15 मिनट्स ताईं अगरि तव्हां मास्क अप्लाई करे छॾींदा त तव्हांजा आहिस्ता आहिस्ता मसाम बंदि थियणु शुरू थींदा। 15 टू 20 मिनट्स ताईं, ज़बरदस्त। अच्छा, उनखां अलावा स्मूदिंग जेके लोशन्स हूंदा आहिनि उहे सुठा हूंदा आहिनि अप्लाई करणु। नाइट केयर ज़रूरी हूंदी आहे। ऑयल्स यूज़ कयो, लोशन खां वैक्सिंग जॾहिं करियो था त कोशिशि कयो, असां प्रोग्राम कयो जॾहिं वैक्स जो त असां इहो ई डिस्कस कयो त ऑयल्स यूज़ करियो, कोई लोशन वग़ैरह न यूज़ कयो, आम रूटीन में तव्हां करे सघो था। ऐं ॿी इहा शइ, जॾहिं तव्हां परफ्यूम्स जी ॻाल्हि कई त कुझु अहिड़ा प्रोडक्ट्स आहिनि जिन में परफ्यूम अल्कोहल, यू कैन से परफ्यूम में अल्कोहल मौजूदु आहे, त उहो मिलायो वञे थो। ऐं पोइ तव्हां ॾिसंदा आहियो जॾहिं असां परफ्यूम कंहिं फैक्ट्रिड जॻह ते हणंदा आहियूं त उहा असांखे जल्दी सां पिंच कंदी आहे। उहा छो कंदी आहे? हाणे तव्हांजी स्किन इलाही सेंसिटिव आहे। कोशिशि कयो जेके तव्हां प्रोडक्ट्स या क्रीम्स वठो पिया जिन में ख़ुशबू आहे, इट मीन्स हूअ तव्हांजी स्किन जे लाइ हार्मफुल आहे। छो जो जेका मेडिकेटेड क्रीम हूंदी, जेका हर्बल क्रीम हूंदी, उन में तव्हांखे ख़ुशबू कोन मिलंदी, राइट? त कोशिशि कयो त उहा शइ न यूज़ कयो जिन में इलाही फ्रेग्रेंस अचे पई, हू त पोइ तव्हांजे लाइ सिर्फ़ु फ्रेग्रेंस जो कमु करे पई, ठीकु आहे? स्किन इरिटेट थींदी आहे, ऐं जॾहिं असां इचिंग जेका स्किन ते थींदी आहे न, त उन वक़्तु जल्दी सां मां सम्झां थी हर को जल्दी सां फेस वॉश कंदो हूंदो, पर जेकॾहिं उन वक़्तु तव्हां फेस वॉश नथा कयो, रेडनेस फेस ते थी वञे थी, ऐं उन खां पोइ जेको आहे सो पैचिस ठहणु शुरू थी था वञनि, त स्किन इन प्रोसेस में बि ख़राबु थिए थी। असल में असां हिकिड़ी शइ कराए ऐं जल्दी सां वरी ॿियो उन्हनि जे मथां अमल करायूं था। जीअं असां माइक्रो नीडलिंग त अगरि ॻाल्हायूं त असां माइक्रो नीडलिंग कराए ऐं कस्टमर अगरि असांखे चए थो त छा फेशियल कराए सघंदो, सो जॾहिं असां मना पिया कयूं 24 आवर्स ताईं तव्हांखे इनखे का शइ नाहे कराइणी। ऐं कोशिशि कयो जॾहिं तव्हां ही नीडलिंग वारो प्रोसेस करायो पिया, का बि शइ न वठो। इहो ई एटलीस्ट ही 2-3 महीननि ताईं जेको तव्हां प्रोसेस करायो पिया, छो जो 2-3 महीननि जो प्रोसेस आहे, इहो जॾहिं तव्हां प्रोसेस करायो पिया त तव्हां पंहिंजा फेशियल्स वग़ैरह जेके आहिनि उहे स्किप करे छॾियो, छो जो हिकिड़ो प्रोसेस थिए पियो तव्हांजी स्किन जो ऑलरेडी, ऐं तव्हांजा पोर्स वग़ैरह खुलनि पिया ऐं तव्हांजो हुनजे मथां वर्क थिए पियो, त कोशिशि कयो त उहा शइ स्किप करे छॾियो, छो जो हू शइ बि तव्हांखे इलाही बेनिफिट ॾियण वारी आहे। एक्ज़ैक्टली, ॾाढी सुठी इहा बि ॻाल्हि तव्हां कई आहे, ॾाढी यूज़फुल एक्चुअली इहा ॻाल्हि आहे, कम जोगी। ऐं गॾोगॾु इन शइ खे मां रिलेट कयां थी स्टडी सां। जॾहिं तव्हां कंहिं बि फील्ड में हूंदा आहियो ऐं जल्दी सां तव्हां फील्ड मटाईंदा आहियो, वरी तव्हां उहा फील्ड तव्हांखे सूट कोन थी करे, वरी तव्हां जल्दी सां ॿी शइ में फिट थियण जी कोशिशि कंदा आहियो, त इहा शइ तव्हांजी ग्रोथ खे रोकंदी आहे, इहा शइ तव्हांजे कॉन्फिडेंस खे रोकंदी आहे, इहा शइ तव्हांखे अॻियां वधण खां, ग्रोम करण खां रोकंदी आहे। सो एक्चुअल गोल बि ज़रूरी हूंदो आहे ऐं ज़रूरी हूंदो आहे त तव्हां हिकिड़ो टाइम प्रोसेस रखो त हिन टाइम में हीअ शइ थी सघे थी, हिन टाइम में हीअ शइ पॉसिबल आहे, ऐं अल्लाह ताला तव्हांखे इहा ताक़त ॾिनी आहे त तव्हां
वक़्त खे मापे सघो था ऐं अव्हां पंहिंजे पाण खे ॾिसी सघो था त मूं में केतिरी स्ट्रेंथ आहे ऐं इन कम खे आउं कहिड़े तरीक़े सां करे सघां थी या करे सघां थो। अदरवाइज़ जेको आहे न डिस्टर्बेंस क्रिएट थी वेंदी आहे त पोइ माइंड जॾहिं माउथ थी वेंदो आहे मुंहिंजे ख्याल सां पोइ स्टडी वारो जेको पर्पज़ हूंदो आहे न उहो ख़तमु थी वेंदो आहे। हीअ फील्ड ख़ूबसूरत सुठी इलाही ह्यूज फील्ड आहे अव्हां जी बि ऐं इहो बि चवणु चाहींदसि त जेके बि हिन वक़्तु भेनरूं ॾिसनि पियूं काफ़ी अहिड़ियूं बि अदियूं हूंदियूं जेके ऑलरेडी किथे न किथे एज़ अ वर्कर कमु कंदियूं हूंदियूं या उन्हनि जो चाह हूंदो त असां हिन फील्ड जी तरफ़ वधूं। सो एजुकेशन मस्ट आहे, तव्हां पंहिंजी पढ़ाई खे बि ओतिरो टाइम ॾियो ऐं फील्ड खे बि गॾो गॾु टाइम ॾियो त ॿ शयूं जॾहिं उहे बैलेंस्ड वे में हलणु शुरू थींदियूं त पोइ उहे शयूं तव्हांखे कामयाबी तरफ़ मूव ज़रूरु कराईंदियूं। जी ज़ारा, ॿी इहा शइ बि थोरी तव्हांजी ॻाल्हि सां गॾु आउं कनेक्ट कंदी हलां त तव्हां पंहिंजो पाण खे चेक कयो या सर्च कयो, पंहिंजूं क्वालिटीज़ ॾिसो तव्हां में कहिड़ियूं क्वालिटीज़ आहिनि। जीअं असां नंढा हुआसीं त मां पंहिंजी ॻाल्हि कंदसि त मुंहिंजो शौक़ु हूंदो त डॉक्टर थींदसि, राइट। अॻियां हली करे मतिलबु हिकिड़ो टीवी सां बि वाबस्तगी रही त शौक़ु थी वियो त न मूंखे मेकअप जी फील्ड में वञिणो आहे। सो ही नंढपण खां हिकिड़ो शयूं दिमाग़ में ईंदियूं आहिनि असांजे। मोस्टली असांजा ॿार बि चवंदा आहिनि असां आर्टिस्ट थींदासीं, ऑफ कोर्स असां आर्टिस्ट थींदासीं, या के ॿार चवंदा आहिनि असां कंप्यूटर में अॻियां निकिरणु चाहियूं था, असां बिज़नेस करणु चाहियूं था। त पंहिंजो पाण खे पाण फाइंड आउट करियो त तव्हां अंदरां तव्हां छा थियणु चाहियो था। दैट इज़ एक्चुअली योर ब्यूटी। इहा ई तव्हांजी ख़ूबसूरती आहे। ज़ारा, मां हिकिड़ो एग्ज़ाम जॾहिं मां ट्रेनिंग्स कराईंदी आहियां त हिकिड़ो एग्ज़ाम्पल मुंहिंजो फिक्स अथव, अव्हांखे ॿुधायां मां ऐं व्यूअर्स सां मां शेयर बि कयो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजे हथ खे परे खां ॾिसो था त तव्हांखे लाइन्स नज़र अचनि थियूं, ठीकु आहे न, ऐं जॾहिं तव्हां बिल्कुलु क़रीब करे छॾंदा आहियो त तव्हांखे ख़बर कोन पवंदी आहे तव्हांजे हथ ते लाइन्स बि आहिनि। बिल्कुलु। त इहा ई शइ आहे, तव्हांखे अव्हां पंहिंजो पाण खे एतिरा अटैच्ड आहियो, एतिरा वेझड़ा आहियो त तव्हांखे पंहिंजी ख़बर ई कोन्हे त छा क्वालिटी आहे या छा कमियूं कोताहियूं आहिनि। बिल्कुलु। त इन जे लाइ बि हिकिड़ो मेंटोर ज़रूरी आहे, इन जे लाइ बि वक़्तु ज़रूरी आहे, इन जे लाइ बि ट्रेनिंग्स ज़रूरी आहिनि। हा, ऐं कोशिशि करणु घुरिजे त तव्हां इहो ई त असां मल्टी टैलेंटेड त हर बंदो आहे, पर जॾहिं हर बंदो न हूंदो आहे। न, मल्टी टैलेंटेड अलाह साईं हर माण्हू खे ठाहियो आहे। अलाह पाक हर माण्हू खे कुदरती तरह रब पाक हर माण्हू खे का न का ख़ूबसूरती ज़रूरु ॾिनी आहे। पर इहे क्वालिटी ज़ारा घटि माण्हुनि में मौजूदु हूंदियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल अगरि असां आउं पंहिंजो पाण खे अगरि आउं डिस्क्राइब कयां त कोशिशि कंदी आहियां त जेको कमु कयां पई उन में परफेक्शन हुजे या त न कयां, ठीकु आहे। त काफ़ी अहिड़ा ॿार असांजी नज़रुनि जे अॻियां बि आया आहिनि जेके नो डाउट मल्टी टैलेंटेड, ऐं उन पॉज़िटिव में बि वञा पई ऐं नेगेटिव वे बि ॿुधायांव थी त मल्टी टैलेंटेड सिर्फ़ु उहे माण्हू कोन हूंदा आहिनि त असां सिर्फ़ु हर फील्ड में हर जॻह ते फिट अची वञूं। नो, ॾिसो किथे तव्हां थोरा हूंदा, किथे तव्हां वधीक हूंदा, बट जॾहिं तव्हां कंहिं बि फील्ड में तव्हां मोस्टली कुझु छोकिरियूं टीचिंग कई अथमि, हाणे असां यूनिवर्सिटी में पढ़ूं पिया, यूनिवर्सिटी मां टीचिंग कंदी आहियां, टीचिंग खां पोइ वरी आउं ट्यूशनूं ॾियां पई, देन वरी आउं ब्यूटिशियन जो कोर्स करणु चाहियां थी। त ही शइ मल्टी टैलेंटेड माण्हुनि जे लाइ न आहे, ही शइ न आहे। मल्टी टैलेंटेबल मक़सदु त तव्हां के बि हिकिड़ी ॿ फील्ड में पंहिंजो पाण खे मञरायो, एक्सपर्टीज़ हुजनि तव्हां वटि। उही त अगरि तव्हां पंहिंजो पाण खे मञरायो ई कोन पिया, तव्हांखे ख़बर ई कोन्हे तव्हां आहियो छा अंदरि खां, ऐं तव्हां हर शइ में पंहिंजो पाण खे पुट नथा करे सघो, हा, पोइ उहा सॼी उमिरि ट्राई में ई निकिरी वेंदी आहे। का बि हिकिड़ी फील्ड ॻोल्हियो जंहिंमें तव्हां पाण सोचो भई आउं इहो कमु सुठे नमूने सां करे सघां पई, आई एम क्रिएटेड फॉर दिस, आहियां ई आउं इन जे लाइ। जी हा, त उन शइ खे मां सम्झां थी अचीव करण खां सवाइ तव्हांजी ज़ात कोन्हे थो न, त सोचो त अमल करणु आउं शुरू करे छॾींदो आहियां। त इंसानु सोचे थो त अमल त हुते थिए थो। त तव्हां जेको शइ सोचो था या जंहिं फील्ड खे चूज़ करियो था उन फील्ड में ई चिंबड़िया रहो। ईअं न आहे त असां न यार हितां मुंहिंजी अर्निंग कोन पई थिए, हाणे हितां जंप ॾेई हेॾां थी वञा, हूअ शइ ग़लति आहे। त असांजूं लेडीज़ में ज़्यादातर इहे शयूं बिल्कुलु आहिनि, ऐं लेडीज़ ज़्यादातर ॿियनि जी ॻाल्हियुनि में जल्दी अची वेंदियूं आहिनि। जीअं मूं का ॻाल्हि करे छॾी त अदी तव्हां जेके न कपिड़नि जे कारोबार में अचो, तव्हांजो हीअ फील्ड ॾाढी सुठी अथव, वरी अगरि तव्हां उन्हनि खे चओ था त न न ब्यूटिशियन फील्ड ॾाढी सुठी अथव, घर में तव्हां सुठी अर्निंग करे सघो था। ज़ारा, स्टार्टिंग में हिकिड़ी ॻाल्हि यस हुन सां ई रिलेटेबल इहा ॻाल्हि थी वई आहे त हिकिड़ी पंहिंजी सोच ज़रूरी आहे न,
जॾहिं तव्हां पुख़्ता हूंदव त पोइ उहो न के छिके डिस्ट्रैक्ट कोन थो करे सघे त इहा ज़रूरी आहे। हिन वक़्तु ॾिसो न हिन वक़्तु ही प्रोग्राम जेको आहे घणे तादाद में आई न्यू इट तव्हां ॾिसंदा हूंदव जेके बि असांजूं अदियूं आहिनि हिन वक़्तु स्क्रीन जे अॻियां मौजूदु हुयूं त जेको अव्हां जो ॿारु आहे उनखे बि इहा शइ सेखारणी आहे। इहे शयूं उन ॿार में मुंतकिल करणियूं आहिनि त तोखे पुख़्तो थियणो आहे, तोखे पंहिंजो हिकिड़ो विज़न रखिणो आहे, अदरवाइज़ त हथु वठी कंहिंसां बि हथु वठी माण्हू कोन थो हली सघे न। सो इहे ज़िंदगी जा सबक़ आहिनि ऐं हीउ प्रोग्राम इन जे लाइ बि ख़ूबसूरत हले पियो त गॾोगॾु इहे ॻाल्हियूं बि शेयर थियनि थियूं। सो डायमंड थेरेपी खां अलावा या अञा कुझु रहियल आहे डायमंड थेरेपी में? डायमंड थेरेपी जेका आहे उहो ई मूं तव्हांखे ॿुधायो त फेशियल जो ई हिकिड़ो क़िस्म आहे ऐं हीअ ट्रीटमेंट आहे। इहो अगरि वठूं था त तव्हांजी स्किन नो डाउट 10 टाइम्स अच्छा इंजेक्शन्स जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कयूं था त मूं हिन डायमंड थेरेपी में बि 10 टाइम्स तव्हांजी स्किन जेका आहे उहा ख़ूबसूरत थी वञे। फेशियल अगरि तव्हां वंस करायो पिया ऐं तव्हां डायमंड थेरेपी करायो पिया त उहा तव्हांजी 10 टाइम्स तव्हांजी स्किन खे ख़ूबसूरत ठाहे पई, मतिलबु ग्लोई ठाहे पई, बेटर करे पई, राइट। जॾहिं असां माइक्रो नीडलिंग जो प्रोसेस कंदा आहियूं त उन में छा थींदो आहे तव्हांजी जेका क्रीम या जेको सीरम तव्हांजे ओवरनाइट तव्हां हणी पिया छॾो उहो मथां मथां लॻल आहे। जॾहिं असां इंजेक्ट कयो मतिलबु पेनिट्रेट करायो पंहिंजे पोर्स में त एटलीस्ट उहा तव्हांखे 20-25% उहो तव्हांखे वधीक रिज़ल्ट ॾिए पियो, ठीकु, जेको तव्हां मथां अप्लाई कयो। इट मीन्स त ही बेटर आहे। हिन शइ खे तव्हां अगरि खणी वञो था त तमामु बेस्ट आहे। कुझु प्रोटेक्शन्स मूं तव्हांखे अॻियां थोरो प्रोग्राम में पाण कोन ॿुधाए सघियासीं त थोरा प्रोटेक्शन्स बि ॿुधाए छॾां त हिननि जे लाइ तव्हांखे प्रोटेक्ट कीअं रहणो आहे। तव्हांजी स्किन जेका आहे उहा बिल्कुलु प्रॉपर तरीक़े सां खुलियल आहे, मतिलबु तव्हांजा पोर्स खुलियल आहिनि। उन्हनि खे तव्हां कंहिं बि शइ सां रब न कयो, वाइप ऑफ न कयो, या का क्रीम अगरि तव्हां यूज़र आहियो त उहा क्रीम बि तव्हां स्किप कयो 24 आवर्स ताईं। जॾहिं तव्हां ही प्रोसेस करायो पिया त उहा क्रीम बि अप्लाई न कयो। तव्हांजो जेको प्रोफेशनल आहे, डॉक्टर आहे, डर्मा डॉक्टर आहे या तव्हांजी का प्रोफेशनल ब्यूटिशियन आहे, उहा जेका तव्हांखे सजेस्ट करे थी त ही प्रोडक्ट्स तव्हां यूज़ कयो या ही सीरम्स तव्हां यूज़ कयो त उहे ज़रूरु तव्हांखे वठणु घुरिजनि। सिर्फ़ु तव्हां माइक्रो नीडलिंग कराए घर हलिया विया ऐं देन पंहिंजे कमनि सां लॻी विया हलिया, तव्हां का प्रोटेक्शन न वरिती आहे त पोइ उन जा साइड इफेक्ट्स आहिनि। सही, त साइड इफेक्ट न अचण जे करे असांखे हिन जे बारे में पाण खे असांखे प्रोटेक्ट करणो आहे। यस ज़ारा, वधीक डिस्कस करियूं था ऐं नंढो वक़फ़ो बि ज़रूरी आहे। ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। व्यूअर्स, हिन प्रोग्राम सां सहकार कैडबरी डिलाइट जो मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। हा, प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो ई आहे। प्रोग्राम में हुजण जो अहसास बि ॾियारियो। स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे, तव्हां कॉल कयो। कोशिशि कंदासीं त कॉल तव्हांजी असां अटेंड करे सघूं। ऐं ईअं बि थींदो आहे समटाइम्स तव्हां कॉल कंदा आहियो ऐं असां चाहींदा आहियूं त पोइ कंटिन्यूअसली जेका ॻाल्हि हले पई उनखे कंटिन्यू खणंदा हलियूं, छो त रिदम जॾहिं टुटंदो आहे त पोइ जेका ॻाल्हि सम्झ में अचे पई त उहा स्टॉप थी वेंदी आहे। वरी किथां खां शुरू कई आहे, कीअं अव्हांखे वरी ॿीहर असां जेको आहे सो प्रॉपर तरीक़े सां गाइड कयूं, त इन जे लाइ कोशिशि हूंदी आहे त इन कॉल खां बहितर आहे त असां कंटिन्यू करियूं। पर यस, हमेशह अव्हांखे बि वेलकम चवंदासीं। कोई बि प्रॉब्लम आहे शेयर करे सघो था। नंबर हली रहियो आहे ऐं वधीक फर्दर आउं ज़ारा सां डिस्कस कंदसि। त ज़ारा, स्किन जा घणा सारा प्रॉब्लम्स थियनि था ऐं मसइला तॾहिं बि वधनि था जॾहिं रफली तव्हां पंहिंजी स्किन खे वठी छॾियो आहे। स्किन भई तव्हांजी पंहिंजी आहे, कुझु बि तव्हां अप्लाई करियो पिया, स्मूथली अप्लाई कयो, फास्ट जल्दी सां करिणो आहे ऐं सिंपली हार्शली। यस, ऐं घर में ही ठीकु आहे, ब्लीच बि पई आहे उहा बि करणी आहे, घर जा टोटका बि करणा आहिनि, आइस क्यूब बि लॻाए छॾिणो आहे, हर शइ करे छॾणी आहे। उनखां पोइ वरी पैचिंग, इरिटेशन, ईचिंग, इहे सभु प्रॉब्लम उन्हनि जा रिएक्शन्स आहिनि। तव्हां हिकिड़ी शइ यूज़ करे
असां कस्टमर्स खां पुछंदासीं त बाबा ही तव्हां केतिरा ॾींहं यूज़ कयो आहे त बसि आप ही 2-3 भेरा कयो रिज़ल्ट कोन मिलियो। बेटा 2-3 भेरा यूज़ करण सां का बि शइ तव्हांखे रिज़ल्ट न ॾींदी आहे। तव्हांखे उनखे प्रोसेस खे कंटिन्यू करिणो पवंदो आहे। भले तव्हां होम रेमेडीज़ यूज़ करियो पिया। फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं मूं तव्हांखे एकनी जी ॻाल्हि कई त ही जेका दालचीनी आहे, हींअर मूंखे नालो यादि अची वियो, दालचीनी जो पहिरीं बि ॿुधाए चुकी आहियां। तव्हां यकीन कंदव मुंहिंजा उहे क्लाइंट्स जिन खे सीवियर एकनी हूंदी हुई, जिन जा हींअर स्कार्स बि न आहिनि उनजा, मतिलबु एतिरी क्लीन स्किन थी वई आहे। छो जो उन्हनि खे असां चवंदा आहियूं बाबा परसिस्टेंसी रखो, रिलैक्स थी कमु कयो। जेतिरो तव्हां स्मूथली इन शइ खे प्रोडक्ट खे, अल्लाह साईं जूं कुदरती शयूं आहिनि, जेतिरो तव्हां इन्हनि खे आराम आराम सां ऐं सुकून सां टाइम टू टाइम यूज़ करो था। हा, अल्लाह ते त यकीन रखो न। असां त अंधो यकीन रखूं था न अल्लाह ते। अल्लाह साईं चए थो तव्हां मिटी में बि तव्हां आउं शिफ़ा ॾियां थो, त ऑफकोर्स अल्लाह साईं पंहिंजा जेके हेतिरा ख़ूबसूरत गुल मेवा भाॼियूं पैदा कयूं आहिनि, ऑफकोर्स उन्हनि में असांजे लाइ बेनिफिट्स आहिनि, फ़ाइदा आहिनि। त तव्हां उन्हनि मां फ़ाइदा तॾहिं ई वठी सघो था जॾहिं तव्हां उनखे रिलैक्स थी यूज़ कंदा। त एट ए मोमेंट तव्हांखे रिज़ल्ट हिकिड़ो 2 भेरा में न मिलंदो आहे। इनखे 5-5, 6-6 महीना ॾिसो। जॾहिं असां वेट लूज़ कंदा आहियूं त असां सम्झंदा आहियूं त बसि असां महीनो हाणे एक्सरसाइज़ कई आहे ऐं महीने में असां सन्हड़ा थी वञूं। ईअं कोन थींदो आहे। फैट जेको आहे उहो हटण में बि टाइम वठंदो आहे। ठीकु आहे, त तव्हांजो जेको केयर कयो था स्किन जो या हेयर जो, इट टेक्स टाइम। रिलैक्स रहो। ऑफकोर्स अल्लाह तव्हांखे उन में मदद बि कंदो ऐं तव्हांजो उन में फ़ाइदो बि आहे। उन खां अलावा बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई अथव त परसिस्टेंसी हुअणु खपे, कंटिन्यूटी हुअणु खपे। बिल्कुलु इहा शइ विसरी वेंदी आहे मूंखे लॻे थो। त थोरो फ़ाइदो थिए थो त पोइ बसि हाणे बाबा ख़तमु आहे, हाणे बाबा ऑफकोर्स कंफर्ट ज़ोन मां कोन था निकिरूं, सुकून खपे थो। बिल्कुलु बसि उन सुकून जे दायरे मां निकिरंदासीं त कुझु थींदो। जी प्लीज़। बिल्कुलु। एकनी जे लाइ हिकिड़ो ॿियो सीरम बि आउं खणी आई आहियां। हीअ ज़्यादातर ही पाकिस्तान में अवेलेबल न आहे। जी, ही मतिलबु ब्रांड आहे ऐं उहो कोन ॿुधाईंदसि छा जो ब्रांड आहे। ख़ैर ऐं तव्हांखे बॉटल्स ॾेखारे छॾियां थी। असां वटि ही मौजूदु हूंदा आहिनि ऐं ही एकनी जा आहिनि। मतिलबु एकनी आहे या तव्हांजी स्किन ते पैची स्किन थी वई आहे या तव्हांजी स्किन ही तव्हांजो ड्रॉपर ॾिनो वियो हूंदो आहे ऐं तव्हांखे ओवरनाइट हिननि खे यूज़ करिणो हूंदो आहे। ही हिकिड़ो सीरम आहे जेको तव्हां पंहिंजी एकनी ते हणी सघो था ऐं ही 2 शयुनि ते कमु कंदो आहे। हिकिड़ो तव्हांजो फाइन लाइन्स जेके तव्हांखे अची वियूं आहिनि, झुरियूं, ऐं ॿियो तव्हांजी स्किन ते एकनी अगरि तमामु घणी आहे त उनखे वक़्तन फ़वक़्तन ही यूज़ करण सां बिल्कुलु ख़तमु थी वञे थी। ज़बरदस्त। सो ही सीरम त इलाही सारा हूंदा आहिनि। असां त घर जूं रेमेडीज़ बि ॾींदा आहियूं, पर असां ज़ाहिर आहे कुझु माण्हू जेके आहिनि रेमेडीज़ जो जेको असरु हूंदो आहे उहो थोरो स्लोली थींदो आहे। हा, घणो स्लोली थींदो आहे। या छो जो इहे कुदरती शयूं आहिनि, उहे आहिस्ता आहिस्ता असरअंदाज़ थींदियूं आहिनि। बट असांखे वरी असां थोरा क्विक कमु खपंदो आहे त पोइ हिन जे लाइ असां तव्हांखे सीरम्स बि रिकमेंड कंदा आहियूं। त उहे तव्हां डायरेक्ट असां खां फ़ोन करे। जी ज़ारा कॉल अची चुकी आहे, फ़ोन करे तव्हां चओ पिया। जी जी। सो वेलकम चऊं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा आरिफ खे भली कार था चऊं। अदा आरिफ कीअं पिया ॾिसो प्रोग्राम खे? तव्हां कॉल कई आहे, अॼु छा मसलो आहे? अदा आरिफ कॉल कई आहे। प्रोग्राम त हुअं ई तव्हां रेग्युलर ॾिसण में हर टॉपिक वणंदो आहे, पर ही कुदरती प्रोग्राम नंढड़ी जो घर में मसलो हुनजी सॼी आइली स्किन थी रहे हर वक़्तु जहिड़ी चिकनाहट। ओके जी। नंढड़ी जी उमिरि ॿुधाइजो अदा। जी, नंढड़ी जी उमिरि ॿुधायो। उमिरि तक़रीबन में हींअर बसि 9th में जहिड़ो वञी सम्झो 9, 4, 14 साल। 14 साल। ऐं स्किन इलाही ऑयली थी रहे। अदा हिते ई रहिजो, कॉल ते रहिजो। जी जी, कॉल ते रहो। ऐं ज़ारा खां पुछणु चाहियां थी, ज़ारा को सवाल आहे? ऑयली स्किन अगरि रहे पई त छा हूअ फेस वॉशिस यूज़ करे पई अदा? तक़रीबन में फेस वॉश सम्झो त स्कूल वञे थी करे हुन खां पोइ नथी करे। अच्छा, माना को फेस वॉश अथसि पियो या ईअं ई मुंहुं थी धोए, कंहिं साबुण सां धोए थी? न, फेस वॉश पाउडर पियल आहे। ओके, फेस वॉश सां यूज़ करे पई न। त फेस वॉशिस उन्हनि जा बंदि कयो, छो जो फेस वॉश जेको आहे न ऑयल प्रोड्यूस कंदा आहिनि। ठीकु है, अगरि हू 1 या 2 बि फेस वॉश करे पई ॾींहं में
त ऑफकोर्स तव्हांजी स्किन ऑयली थींदी, छो जो उन्हनि जा मसाम खुलियल आहिनि, इन जे करे उहो ऑयल, अच्छा कुझु स्किन्स जेके आहिनि ऑयल घणो छॾींदियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ तव्हांखे ख़ाली पाणी सां फेस वॉश करणु घुरिजे। ऐं ॿी इहा शइ त मड मास्क उन्हनि खे यूज़ करायो। ॿार आहे मड मास्क तमामु सुठो हूंदो आहे। मड मास्क मेट में ई ठहंदो आहे, उन में अगरि असां कुझु ड्रॉप ऐं तव्हांखे होम रेमेडी ॿुधायां थी, हिननि जो बिल्कुलु ऑयल जेको आहे कंट्रोल में अची वेंदो। सो अदा अव्हांखे ॿुधायूं था असां त नंढड़ी कीअं उन मास्क खे यूज़ कंदी। तव्हांजी महिरबानी भाउ आरिफ, कॉल कई प्रोग्राम में तव्हां सुठो लॻो। अदा आरिफ प्रोग्राम में शामिल थींदा आहिनि ऐं जेका बि डिस्कशन हूंदी आहे उन ते कुझु न कुझु ऐड कंदा आहिनि। अॼु नंढड़ी जो प्रॉब्लम ॿुधायो अथनि त सॉल्यूशन बि ॿुधाईंदासीं त सिर्फ़ु पाणी सां मुंहुं धोए ऐं उन खां पोइ मड मास्क। अच्छा ॾिसो, अलाह साईं असांखे 5 वक़्त जेको नमाज़ जा ॾिना आहिनि उन में असां 5 वक़्त पंहिंजे फेस खे वॉश करियूं था। इहो बि रब्बुल आलमीन असांखे हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे त तव्हां 5 वक़्त मतिलबु फेस वॉश कयो पिया। ॾिसो हिन में अलाह साईं जी त हर शइ में लॉजिक आहे, त इहो 5 टाइम त असांखे फेस वॉश करिणो ई पवे थो, पर मोस्टली कोशिशि करणु घुरिजे त तव्हां ॿाहिरां खां अचो पिया या घर में वेठा आहियो, को कमु कयो पिया, फेस वॉश या हैंड वॉश ज़रूरु करण बि घुरिजनि। ॿी शइ ऐं मड मास्क जो डिस्कस कयो पिए, त अगरि तव्हां मड मास्क तव्हां बाज़ारी अवेल करियो था त उन खां बहितर इहो था त मेट खे पुसाए, मतिलबु उनखे थोरो कुटे पुसाए छॾियो। पुसाइण खां पोइ उनजो पेस्ट ठाहियो। हुननि जो पेस्ट ठाहिणु ज़रूरी आहे। मोस्टली अगरि हू बुर हूंदो आहे त उहो लॻाइणु जेको आहे उनजे लाइ सही न हूंदो आहे। उन में थोरो रोज़ वाटर विझी छॾो, जेको मुल्तानी मिटी चइबो आहे, मेट, उनखे तव्हां पुसाए छॾियो। पुसाए उनजो पाणी सॼो कढी छॾियो। पोइ जेको नंढड़ो उनजो पीस आहे उनखे प्रॉपर तरीक़े से तव्हां स्पून सां उनखे बिल्कुलु मिक्सअप करे छॾियो। मिक्स करण खां पोइ उनखे रोज़ वाटर विझोसि, त रोज़ वाटर सां उहो छा थींदो, थोरो उनजो जेको टेक्सचर आहे उहो क्रीमी थी वेंदो। रोज़ वाटर विझंदासीं ऐं उन खां पोइ उन में तव्हां एलोवेरा जेको हर्बल आहे, ठीकु आहे, बाज़ार वारो एलोवेरा न, घर वारो एलोवेरा जेको हर्बल आहे, उनजो थोरो गुदो कढी उनखे बि मैश करे प्रॉपर तरीक़े सां उनजो लिक्विड ठाहे ऐं देन उहो मिक्स करे ऐं उहो हणायोसि। हा बिल्कुलु, ॾाढो तव्हां सुठो मास्क ॿुधाए छॾियो, तमामु ज़बरदस्त। ऐं एलोवेरा जेल तव्हांखे कंहिं बि तव्हां वेंदा नर्सरी में, बूटा जिथे खोड़ सारा हूंदा आहिनि त उनखां तव्हां पुछंदा त तव्हांखे इज़ीली मिली वेंदी न, त उहा जेल ॾाढी फ्रेश, ॾाढी सुठी हूंदी आहे। ऐं राति जे टाइम ते इहो मास्क हणणो आहे, राति जे टाइम ते या सुबुह जे टाइम ते। नंढड़ी अगरि कॉलेज या स्कूल वञे थी त 14 इयर्स जी नंढड़ी अथनि जी, 14 इयर्स जी आहे, पर स्कूल वेंदी हूंदी, त सुबुह जो जीअं ई उथे थी मास्क अप्लाई करे छॾे। मास्क अप्लाई करे ऐं पोइ पंहिंजो थोरो जेको कमु आहे उहो करे, उन खां पोइ एटलीस्ट 15 मिंटनि ताईं हिनखे मास्क रखिणो आहे। ऐं जॾहिं ही ॿाहिरि वञे पई त को बि उन वटि या कॉम्पैक्ट आहे या पाउडर आहे, उहो थोरो सो पंहिंजे स्किन ते हणी वञे, छो जो जेके सन रेज़िस वग़ैरह लॻनि था उन सां तव्हांजा मसाम खुलनि था ऐं तव्हांजो जेको ऑयल आहे उहो निकिरे थो। फेस वॉशिस अगरि यूज़ करे पई त उहो बिल्कुलु स्किप करायो, फेस वॉशिस न यूज़ करायो। को बि हर्बल सोप इन्हनि खे वठी ॾियो। असां वटि बि सोप्स मौजूदु हूंदा आहिनि, हर्बल सोप्स जे स्किन जे हिसाब सां ऑयल खे कंट्रोल करण जे लाइ, उहे ई यूज़ करो। ऐं पाणी पियो, पाणी त तमामु रूटीन खे सुठो रखो। ऐं सुबुह जो नंढड़ी वञे थी त ऑयल कोन ॿाहिरि ईंदो बिल्कुलु, त ऑयल खे कंट्रोल करण जे लाइ इहे नंढियूं ट्रिक्स कंदी त सुठो थी वेंदो। ज़बरदस्त, ॾाढो सुठो सिंपल सॉल्यूशन घर में वेही करे आराम सां तव्हां खे हिन प्रॉब्लम जो सॉल्यूशन मिली वियो। ऐं उन खां अलावा बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके ज़ारा सां असां डिस्कस कंदासीं। ज़ारा, मेकअप अप्लाई करण ऐं उनजो बि त इफेक्ट हूंदो आहे न? जी, ॾिसो असां डिस्कस कंदासीं मेकअप ते बि, पर मेकअप जे बारे में बि इहो ॿुधायां त जिन जी ऑयली स्किन हूंदी आहे उन्हनि खे जेके फाउंडेशन्स हूंदा आहिनि, जेके ऑयल प्रोड्यूस कंदा आहिनि, उहे यूज़ न करणु घुरिजे। ठीकु आहे, उन सां मोस्टली असां वटि कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि त असां मेकअप कंदा आहियूं, असांजो ऑयल निकिरी ईंदो आहे, असांजो उतां खां नक तां मेकअप लही वेंदो आहे, या चिन तां मेकअप लही वेंदो आहे, या फोरहेड तां लही वेंदो आहे। उहो इन जे लाइ लहींदो आहे छो जो तव्हांजी स्किन इलाही ऑयली आहे, तमामु घणी ऑयली आहे। त उन मेकअप खे सेट करण जे लाइ
आउं हिकिड़ी नंढी ट्रिक ॾेई छॾींदसि तव्हांखे त जॾहिं बि तव्हां मेकअप कयो था तव्हां ॾिसो था तव्हांजी स्किन इलाही ऑइली आहे त पहिरीं त उनखे वॉश कयोसि आफ्टर वॉश वरी ॿुधाईंदसि त तव्हां फेस वॉश सां वॉश न कयो ठीकु ओके ज़ारा आउं चाहियां पई थोरो जल्दी सां समअप कयो असांखे वक़्त जूं घड़ियूं वधीक इजाज़त कोन पयूं जी जी तव्हां फेस वॉश सां वॉश न कयो ऐं उन खां पोइ तव्हां जेको टोनर यूज़ कयो बिफोर मेकअप टोनर यूज़ करे तव्हांजा जेके पोर्स आहिनि उहे बंदि थी वियल देन तव्हां उनजे मथां को बि कॉम्पैक्ट तव्हां वटि पियल आहे उहो हणी देन तव्हां पंहिंजो मेकअप स्टार्ट कयो ओके जी ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो सिंपली तव्हां ॿुधायो आहे ज़ारा इन दी एंड जेको बि तव्हां अॼु डिस्कस करणु चाहियो पिया तव्हां प्रॉपर तरीक़े सां डिस्कस कयो आहे कीअं लॻो अव्हांखे अॼु जो प्रोग्राम राणा मूं कोशिशि कई त ऐं हमेशह आउं अची हिते कोशिशि कंदी आहियां त जेका मूं वटि थोरी घणी नॉलेज आहे उहा आउं तव्हां ताईं पहुचायां या असांजा उहे व्यूअर्स या असांजो उहे भेनरूं जेके सलोन्स ताईं नथियूं पहुची सघनि त उहे घर में कहिड़े तरीक़े सां ट्रीटमेंट वठी सघनि थियूं असां को अहिड़ो प्रोग्राम बि खणंदासीं जिन में असां जस्ट होम रेमेडीज़ ॾींदासीं वाओ जी ज़बरदस्त ज़बरदस्त ज़ारा ॾाढो सुठो लॻो ऐं इन द एंड इन शॉर्ट बसि जल्दी सां मूंखे मैसेज ॾियो मैसेज इहो आहे त पंहिंजे नंढनि नंढनि ॿारनि जो ख़्यालु रखो वाओ जी ज़बरदस्त पंहिंजो ख्याल रखो ज़बरदस्त खूबसूरत इलाही खूबसूरत तव्हांजो मैसेज इलाही यूज़फुल तव्हांजो मैसेज थैंक्स टू बी हियर ज़ारा सुठो लॻो मूंखे बि इलाही कुझु असां डिस्कस कयो आहे ईंदड़ प्रोग्राम में इलाही कुझु डिस्कस कंदासीं आख़िर में एतिरो चवंदसि त बी स्ट्रॉन्ग ही सभु शयूं बि ज़रूरी आहिनि वक़्त जी ज़रूरत आहे तव्हां बि स्ट्रॉन्ग थियो ऐं पंहिंजे पर्पज़ खे या सुठी अखि सां ॾिसंदा रहो ऐं उन ते कमु कंदा रहो व्यूअर्स हींअर मूंखे ॾींदा इजाज़त ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त पूरे प्रोग्राम सां कैडबरी डिलाइट जो सहकार रहियो आहे अलावाही